पाकिस्तान में कोड़ जी बीमारी के खात्मे लाइ जा खोड़ींदड़ डॉक्टर उत्फाओ जूं आख़िरी रस्मूं अदा करण बाद के सरकारी एजाज़ सां कराची के गौरा कब्रिस्तान में मिट्टीअ मां हवाले कियो वियो। पाकिस्तान की मदर टेरेसा की तदफीन की तकरीब में सदर ममनून हुसैन, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, एयर चीफ मार्शल सोहेल अमान, DG ISPR मेजर जनरल आसिफ गफूर, गवर्नर मोहम्मद जुबैर, वडे वजीर सैयद मुराद अली शाह, कोर कमांडर कराची, DG रेंजर्स ऐं सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख समेत बियन वडे अंग में शिरकत कई। डॉक्टर उत्फाओ की आखिरी रस्मन वक्त गोरा कब्रिस्तान में सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया ऐं हवाई निगरानी पिण कई वई। उन खां अॻु डॉक्टर उत्फाओ जे मड़ खे सरकारी एजाज़ सां क़ौमी झंडे में वेड़े सेंट पैट्रिक चर्च नियो वियो, जिते उन जूं आख़िरी रस्मूं अदा कयूं वयूं। उन मौके ते पाक फौज जे जवाननि डॉक्टर उत्फाओ जे मड़ खे सलामी ॾिनी, जॾहिं त 19 तोबनि जी सलामी पिण ॾिनी वई। डॉक्टर उत्फाओ जे आख़िरी रस्मनि दौरान सेंट पैट्रिक चर्च जे सिक्योरिटी सख्त कई वई, जिते पुलिस एहलकारनि समेत औरत एहलकारनि खे मुक़रर कयो वियो ऐं चर्च जे दाख़िला वारनि रस्तनि ते वॉक थ्रू गेट पिण लॻाया विया। चर्च में आख़िरी रस्मूं अदा करण बाद डॉक्टर उत्फाओ जे मड़ खे सरकारी एजाज़ सां गोरा कब्रिस्तान नियो वियो, जिते खेसि मिट्टीअ मां हवाले कियो वियो। जर्मन जा डॉक्टर उत्फाओ 57 साल अॻु पाकिस्तान में कदम रखियो ऐं हुन कराची में कोड़ जी बीमारी जे इलाज लाइ सेंटर कायम कयाई। डॉक्टर उत्फाओ जे ख़िदमतनि एवज़ खेसि हलाल इम्तियाज़, सितारा कायदे आज़म ऐं निशाने कायदम सां पिण नवाज़ियो वियो। डॉक्टर उत्फाओ जी कोशिशनि सबबि 1996 ईस्वी में पाकिस्तान मां कोड़ जी बीमारी जो ख़ात्मो आयो ऐं उन ॾींहुं कोड़ जी बीमारी जे ख़ात्मे जो तारीख़ी ॾींहुं मल्हायो वियो। डॉक्टर उत्फाओ कुछ अरसो बीमार रहण बाद 10 अगस्त ते कराची जी खांगी अस्पताल में दम धणी हवाले कयो वियो।